अस्सलाम वालेकुम दा ही वीडियो भरे रहे हूँ खैरपुर नातन शाह में बोर जे करे जो वाईफाई जा सिग्नल बंद थी हूँ न लाइव असां ताने अचूं हाँ कोठे ते भी भरे मोकलण जी कोशिश कयूं था मन अचे तहां ॾे ही खैरपुर नातन शाह जी ताज़ी सूरत हाल ही उभारियों पासो रामतला कॉलोनी जो पानी सुठो चढ़ी आयो आहे तमामु घणो राति पाणी चढ़ी आयो आहे एतिरी तवका कोन ही त पानी एतिरो चढ़ंदो हिन जे करे अलाह रहम कंदो दुआऊं कजो अलाह ख़ैर कयो दुआ खपे तव्हांजी ही वीडियो ही ॾिसो ॿोली रोड हे साॻो पबड़ू चइबो आहे हिनखे बेपाड़ी चइबो आहे जेको बि चइबो आहे इहो हिते पहुची वियो आहे हिते गोरे जहिड़ो पाणी आहे हे अचे थो भाऊ तव्हां पाण ॾिसी सघो था अदा शायद अली साईं रमज़ान ओ तव्हांजी मस्जिद जे भरिसां तव्हांजा घर एॾे आहिनि खैरपुर नातन शाह दा ॿोली रोड अली हेॾे ॾिस ॾिस त वीडियो भला हूं नथो अचे त वीडियो रखी मोकिलियूं न इन ॿार अथो पर मां हिकिड़ी कुराड़ी रहियल अथनि अदा हाणे असांखे बि ॾिसो असां हा हा हिते पाणी गोॾे जहिड़ो पर उहो रोड हे पोइ रोड ठहियो आहे 3 फुट खनि न त हिते पाणी गोॾे जहिड़ो ही 2010 खां पाणी घणो आहे हा 2010 में मां बि हिते हुअसि उन खां हे पाणी घणो आहे 2010 खां पाणी घणो आहे हे अदा हे हेॾां असांजी जॻह खे बि पाणी लॻो आहे हा वाह अबा अबा हिकिड़ो मिंट अचां थो हाज़ुर हाज़ुर हेॾा सुम्हण जी जॻह या सैदन जी जॻह पाणी साईं